اللہ جی نعمتوں جو انعام رمضان، سلام رمضان سلام رمضان سلام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ ألم نشرح لك صدرك ووضعنا عنك وزرك الذي أنقض ظهرك ورفعنا لك ذكرك ألم نشرح لك صدرك ووضعنا عنك وزرك الذي أنقض ظهرك ورفعنا لك ذكرك فإن مع العسر يسرا إن مع العسر يسرا فإذا فرغت فانصب وإلى ربك فارغب فإذا فرغت فانصب وإلى ربك فارغب صدق الله العظيم۔ سبحان اللہ سبحان اللہ، بسم اللہ الرحمن الرحیم۔ اے پروردگار، اے مجھا مولائے مشکل کشا، اے ॿिन्हिनि जहाननि जा मालिक، ही नूर जेको तो असांखे ॾिनो आहे उन सां असांखे मुकमल कर। बेशक तूं सभिनी खे बख़्शण वारो आहीं ऐं सॼी कुदरत ते तुंहिंजो ई हले थो ऐं तूं ई क़ादिर आहीं। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां अव्हां जी मेज़बान प्रहर सैयद। सलाम रमज़ान में अव्हां सभिनी खे भली कार चवां थी। उमेद आहे त अव्हां सभु ठीकु हूंदा, मज़े में हूंदा ऐं रोज़ा रखी रहिया हूंदा, छो जो रमज़ान जो महीनो आहे ऐं हीउ जेको पहिरियों अशरो आहे उहो बि पंहिंजी पुॼाणी ते पहुचण वारो आहे। रहमतुनि जो अशरो आहे त जेतिरो थी सघे अलाह ताला जी रहमतुनि मां तव्हां चवंदा आहिनि त मौक़े मां फ़ाइदो वठणु खपे। ईअं ई जेकॾहिं आउं दुनियावी ॻाल्हि कयां त असांखे बि मौक़े मां फ़ाइदो वठणु घुरिजे, छो जो हीउ रमज़ान जो जेको महीनो आहे उहो अलाह ताला असांखे पाण ॾिनो आहे ताकी असां उन मां फ़ाइदो वठी सघूं, असां पंहिंजे गुनाहनि जो कफ़ारो करे सघूं ऐं सुठा अमल करे सघूं, सुठो ॻाल्हाए सघूं ऐं कंहिंजे लाइ भलो करे सघूं। हिन महीने में, रमज़ान जे महीने में स्पेशली क़ुरान पढ़ण जो तमामु घणो अजर आहे। हुअं बि क़ुरान पढ़ण जो तमामु घणो अजर हूंदो आहे जेकॾहिं असां क़ुरान पढ़ूं था, पर स्पेशली जेको रमज़ान जो महीनो आहे उन में तमामु घणो अजर आहे। हिकिड़ी हदीस आहे जंहिंमें इहो लिखियलु आहे त हर शइ जी बहार हूंदो आहे, ईअं ई क़ुरान जो महीने जी जेका बहार आहे उहो रमज़ान आहे। इन लाइ तव्हां घणे खां घणो जेकॾहिं क़ुरान जी तिलावत करियो था त तव्हांजो जेको महीनो आहे उहो तमामु बहितरीनु तरीक़े सां गुज़री वेंदो आहे। आसमान जेको आहे उते उहो घरु चमकंदड़ हूंदो आहे, उहो घरु जेको आहे उहो रोशनी वारो हूंदो आहे जंहिं घर में तिलावत थींदी आहे। अव्हां ॾिसी वठो त केतिरी न अहमियत आहे। आसमान ते बि अहमियत आहे, ज़मीन ते त हुई अहमियत आहे, पर आसमान ते बि अहमियत आहे। उन्हनि जो घरु जेको आहे उहो असांखे चमकदार नज़र ईंदो जेको क़ुरान जी तिलावत करे थो।
ईअं ई रहमतुनि जो जेको आहे उनखे असां घणे खां घणी जेके आहिनि उहे दुआऊं घुरियूं ऐं जेको असांजूं रहमतूं आहिनि अलाह ताला जे ॾिनल खां बरकतूं आहिनि उन्हनि खे असां समेटियूं ऐं पाण हिकु कठो करियूं ऐं ईअं ई असां पंहिंजी ज़िंदगी खे बहितर ठाहे सघूं था। ऐं जेकॾहिं सलाम रमज़ान प्रोग्राम जी ॻाल्हि करियां, सलाम रमज़ान प्रोग्राम खे जंहिं बहितर कयो आहे, जंहिं सहकार कयो आहे, जेके स्पॉन्सर आहिनि, ब्रांडिंग आहे, उन्हनि जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदी हलां, जंहिंमें पहिरियों नालो जेको आहे उहो कृषि जामे शीरी जो आहे। कृषि जामे शीरी जेको आहे उहो 100% प्योर आहे, उनमें चई सघंदी फुड़े जी बि मिलावट न आहे, बिल्कुलु प्योर आहे, छो जो उहो प्योर अर्कियात सां ठहियलु आहे ऐं इनखे नेशनली इंटरनेशनली अवॉर्ड्स मिली चुका आहिनि। जी तव्हांखे आउं रोज़ु ॿुधाईंदी आहियां त असां यकीन कंदा आहियूं तॾहिं असां अवॉर्ड ॾींदा आहियूं, तॾहिं असां उनखे पोइ नेशनली हुजे या इंटरनेशनली हुजे, यकीन इन लाइ आहे छो जो कृषि जामे शीरी खे 265 मरहलनि जेके टेस्ट जा मरहला आहिनि उन मां गुज़ारियो वञे थो ऐं जेका उनजी शुगर फ्री बॉटल आहे उनखे 276 मरहलनि मां गुज़ारियो वञे थो। उनखां पोइ अव्हांजे असांजे हथनि में अचे थी। कृषि जामे शीरी जा जेके आहिनि 2 फ्लेवर्स आहिनि, हिकिड़ो असांजो ॻाढ़ो आहे जेको असां अमूमन यूज़ करियूं था, ॿियो इलायची जो फ्लेवर आहे जेके फ़ोटो बि चऊं था असां सिंधी में, ऐं फ़ोटो जेको आहे उहो असांखे जेकॾहिं असां सहरी ऐं इफ़्तारी में पीऊं था इलायची वारो फ्लेवर त असांखे तास नथी थिए, असांखे उञ लही घटि थी लॻे। ऐं उनखां अलावा रमज़ान जेको आहे उहो असांजो गर्मियुनि में आयो आहे ऐं गर्मियुनि में असांखे उञ घणी लॻंदी आहे। ऐं हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई हुई, कल्ह अलामा असांजे प्रोग्राम में आयो, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई हुई त मूं चयो पियो त मूंखे थोरो मतिलबु फील पियो थिए त अॼु रोज़ो आहे, त चई पुटु इनजो ई त नालो आहे रोज़ो, रोज़े खे महसूसु करणु खपे। जॾहिं असांखे रोज़ो महसूसु थींदो आहे तॾहिं त असांखे ख़बर पवंदी आहे त असांजो रोज़ो रखियलु आहे, असांखे महसूसु थींदो आहे त जेके ग़रीब जेके मानी नथी मिले या जेके असां खाई नथा सघनि त उहा जेका आहे उहो ई असांखे महसूसु कराईंदो, रोज़े जो नालो ई महसूसु कराइणु आहे। ऐं जेकॾहिं आउं तव्हांखे कृषि जामे शीरी जी वरी वधीक क्वालिटीज़ ॿुधायां त उनमें 4 हर्ब्स पयल आहिनि जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ आहिनि। पहिरियों संदल आहे, गुलाब आहे, ख़सख़स ऐं उशना आहे, जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ आहिनि। स्पेशली रमज़ान जी गर्मियुनि में अचे थो त उनमें जेकॾहिं असां कृषि जामे शीरी जो इस्तेमालु करियूं था त असांजो ॾींहुं ठही वञे थो। इन जे करे कृषि जामे शीरी जो स्लोगन बि इहो आहे त सभु पीते हैं। ऐं उनखां अलावा सबरोज़ो द चिकन स्पेशलिस्ट, तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक, नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ास, पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यम, सूफ़ी दस्तरख्वां सूफ़ी एतमाद के लिए, नेस्ले मिल्क पेक क्रीम, हर दिन खुशी से, क्वीज़ सिर्फ़ क्वीज़ ई पिलाया करो। क्वीज़ शरबत बि तमामु सुठो शरबत आहे, उनखे बि तव्हां इस्तेमालु करियो। वाइटल पियो ज़िंदगी जियो, ब्रिज पावर्स एंड बैटरीज, लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, इन्नेक्स हर घर की ज़रूरत, अखुवत किसी आस को टूटने न दे, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जेको तव्हां असां सभु यूज़ करियूं था ख़ुशबू लाइ, अल ख़िदमत फाउंडेशन कोई ताबीर अधूरी न रहे, इहो स्लोगन मूंखे ॾाढो वणंदो आहे त असांजे ख्वाबनि जी ताबीर जेका आहे का अधूरी न रहणु खपे। शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या, शारजा टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना, शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, हर्बियन समरस, एक बोतल बनाए 35 ग्लासेस, मतिलबु हिकिड़ी बोतल मां असां 5 ग्लासेस ठाहे सघूं था। मतिलबु जेकॾहिं महिमान घणा अची वञनि त तव्हां समरस जो इस्तेमालु करियो। उनखां अलावा आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT क्योंकि SIUT अपना है, फातिमा फर्टिलाइज़र्स एंड सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान। इन्हनि सभिनी जा थोराइता आहियूं जंहिं असांजे प्रोग्राम में सलाम रमज़ान में सहकार कयो आहे। ऐं जेकॾहिं हाणे किचन जी तरफ़ हलूं छो मूंखे थोरी सी न ख़ुशबू अची रही आहे। अस्सलाम वालेकुम, असां सां गॾु शेफ फैसल जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि किचन में। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। तव्हां ॿुधायो अॼु छा ठाहे रहिया आहियो? अॼु थोरी डिफरेंट शइ ठाहियूं पिया, गर्मियूं आहिनि, ॿार ऐं फैमिली सॼी जीअं कुल्फ़ी खाइण जो शौक़ु हूंदो आहे। अच्छा, तॾहिं ही नज़र अचे थो असांखे। हे मां कुल्फ़ी जो सांचो रखियो आहे जी। हिते असां खणंदासीं 2 गिलास पाणी ऐं हिन जो छा आहे मेजरमेंट छा आहे कि हिकु अगरि जग ठाहियो पिया 1 लीटर त हुन में 11 खाइण जा चमचा विझंदो ऐं अगरि 1 गिलास ठाहियो पिया त 3 खाइण जा चमचा विझंदो। त मां हिते 2 गिलास पाणी खयो आहे त मां हिन में 6 खाइण जा चमचा टेंग विझंदुसि। 6 टेबल स्पून यानी 6 खाइण जा चमचा टेंग पाणी में चङी तरह तव्हां डिज़ोल्व कंदो, चङी तरह मिक्स करण खां पोइ सही कुल्फ़ी जा सांचा हर थां वारी जेके शॉप्स हूंदियूं आहिनि प्लास्टिक जूं हिते मिली वेंदो आहे।
सही। इनके चङी तरह मिक्स कंदो तव्हांखे ॿाहिरां खां वठण जी ज़रूरत न पवंदी पंहिंजे घर में साफ़ सुथरी कुल्फ़ी तव्हां हिन में ॼमाए सघो था ऐं इनखे 12 कलाक फ्रिज में रखंदो उन खां पोइ तव्हां फ्रीज़र में रखी पोइ हिनखे खाईंदो ॾाढी मज़ेदार ऑरेंज फ्लेवर में मैंगो फ्लेवर में पाइनएप्पल फ्लेवर जेको तव्हांखे वणे थो हुन फ्लेवर में तव्हां इहा कुल्फ़ी जी ठाहे सघो था 4 खां 5 मुंहिंजा हिन जा फ्लेवर आहिनि ज़बरदस्त ऐं टैंग में तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त टैंग में विटामिन सी आहे जेको असांजे इम्यून सिस्टम खे बूस्टअप कंदो आहे त स्पेशली तव्हां जेकॾहिं सहरी में इहा शइ यूज़ करियो था त तव्हांजो पूरो ॾींहुं जेको आहे न सुठो गुज़री वेंदो छो जो असांजो जॾहिं असां खाईंदा पीअंदा न आहियूं या असांजी जेको थकावट थी वेंदी आहे हिकिड़ो जिस्म में उन शइ खे टैंग भञे थी बिल्कुलु सही थी चवां था बिल्कुलु हक़ीक़त आहे अच्छा हिनखे हे सांचा मिलंदा आहिनि मथे स्टिक लॻल हूंदी आहे पोइ जॾहिं तव्हां ही ॼमी वेंदी हिनखे कढंदो त ही कुल्फ़ी पूरी स्टिक में निकिरी ईंदी आहिनि केॾा सुठा ॿारनि वारा हा कलरफुल आहिनि जी त हे ॾाढे शौक़ सां ॿार हिनखे खाईंदा ऐं फैमिली में हर को खाए थो गर्मियुनि में दिलि कंदो आहे त पंहिंजे घर में साफ़ सुथरी हे ॾिसो ही बॉक्स मिलंदा आहिनि एॾा महांगा न हूंदा आहिनि 150 खां 200 जो ही बॉक्स मिली थो वञे वठी रखो हर दफ़े तव्हां हिन में डिफरेंट क़िस्म जी कुल्फ़ियूं ठाहे सघो था टैंग फ्लेवर में ज़बरदस्त उन खां अलावा ॿियो छा ठाहिण वारा आहियो हुनजे अलावा असां ठाहींदासीं करशी जामे श्री में इलायची जी लस्सी ओके अॼु लस्सी हा सहरी जे हिसाब सां अच्छा लस्सी असां जेको आहे उहो ब्रेक खां पोइ वठूं ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे सो केॾांहुं न वञिजो असां सां गॾु रहजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान वेलकम बैक नाज़रीन अवांखे सलाम रमज़ान में ॿीहर भली कार चवां थी असां शेफ फैसल खां छॾियो हो उन्ही खां खणंदासीं असां ॿुधायो छा पिया ठाहियो अच्छा हाणे असां ठाहियूं पिया इलायची फ्लेवर में जेको असां वटि आहे करशी जामे श्री हिन में ठाहींदासीं लस्सी ख़ासि कर लस्सी सहरी में पीअंदा आहियूं ताकी सॼो ॾींहुं तास न रहे ॾही जो इस्तेमालु कंदा आहियूं त हिते असां खणूं पिया 1 पा ॾही ऐं हिन में 1 गिलास थधो खीर हुन सां गॾु अच्छा दही सां गॾु खीर बि हा छाकाणि त हुनखे थोरो चिटो कंदासीं न सिर्फ़ु ॾही हूंदी त इलाही घाटी थी वेंदी लस्सी त हुनखे थोरो बैलेंस करण लाइ 1 कप खीर 1 पा ॾही में सही ऐं खंडु मां हिन में सिर्फ़ु थोरो टेस्ट ॾियण लाइ 1 टेबल स्पून विझां पियो छाकाणि त इलायची जेको असां फ्लेवर में विझंदासीं करशी जामे श्री ही बि ऑलरेडी मिठो आहे वधीक एक्स्ट्रा मिठो न थी वञे इहो असां हिन में विझंदासीं 4 टेबल स्पून 4 खाइण जा चमचा करशी जामे श्री ऐं बर्फ़ अगरि आहे तव्हां वटि आइस क्यूब्स अगरि ॾही इलाही थधी आहे त पोइ ठीकु आहे न त आइस क्यूब्स विझी छॾिजो 8-10 दाणा या बर्फ़ कुटे थोरी अधु कप जेतिरी विझी ऐं हिनखे तव्हां जूसर ब्लेंडर में हलाई छॾिजो ऑन ई न पुठियां खां खैर है खैर ठीक है थैंक यू सो मच ऐं तमामु बहितरीन रेसिपीज़ जेके आहिनि उहे असांखे मिलंदियूं आहिनि ड्रिंक्स इलाही सुठियूं मिलंदियूं आहिनि ऐं तव्हां यकीन कयो आउं इहो यूज़ बि कंदी आहियां घर में सहरी हुजे या इफ़्तारी हुजे हली वई अच्छा सहरी हुजे या इफ़्तारी हुजे असां इन ड्रिंक्स खे यूज़ करियूं त असांजो जेको आहे उहो जी तास वारी ॻाल्हि आहे असांखे उञ न लॻंदी घटि उञ लॻंदी त सही गर्मियुनि जो रोज़ो आहे लॻण बि खपे पर घटि लॻंदी जेके चवंदा आहिनि असरु घटि थी वञे त उहो असरु घटि थींदो बहरहाल प्रोग्राम जो जेको आहे हली वियो थिए पियो असांजो हलो ठही वठे हे असांजी इलायची फ्लेवर इलायची वारी लस्सी ठही वई करशी जामे श्री जी ॾाढी ज़बरदस्त लॻंदी आहे बिल्कुलु डिफरेंट हिकिड़ो मज़ेदार जो फ्लेवर हूंदो आहे सहरी में ख़ासि कर या इफ़्तारी में तव्हां दस्तरख़ान ते बि रखी सघो तव्हां जेके रेसिपीज़ ठाहींदा आहियो न उहो सहरी में वरी आउं ठाहींदी आहियां अच्छा उनखे कंदी आहियां त ॾिसां कीअं थियूं ठहनि ऐं लिटरली ॾाढियूं सुठियूं ठहंदियूं आहिनि ऐं मज़ो बि ईंदो आहे जॾहिं असां उहा पाण शइ ठाहींदा आहियूं न पहिरीं ॾिसूं वरी उहा शइ पाण ठाहियूं त उनमें मज़ो बि ईंदो आहे तमामु बहितरीन थैंक यू सो मच तव्हांजी वॾी महिरबानी ऐं उन खां अलावा प्रोग्राम जो सिलसिलो अॻियां वधाईंदे असां महिमाननि जी तरफ़ हलूं था असां वटि जेके स्कॉलर्स आहिनि अॼु जा स्कॉलर्स मोहम्मद उस्मान कासमी साहब आपको मैं वेलकम कहती हूँ भलीकार प्रोग्राम में ऐं उन खां अलावा हिन साइड जेके आहिनि उहे असांजा नातख़्वां वेठल आहिनि जेके आहिनि आजिज़ नदीम अली बोज़दार साहब तव्हांखे भलीकार चवां थी मोहम्मद नजम साहब तव्हांखे भलीकार चवां थी ऐं मोहम्मद इमरान अनवार हैदरी साहब अव्हांखे आउं भलीकार चवां थी जीअं त मूं स्टार्टिंग में हिकिड़ो टॉपिक छेड़ियो हो तिलावत जे हवाले सां क़ुर मजीद जी जेका तिलावत आहे उनजी केतिरी न अहमियत आहे त मूं सोचियो उन हवाले सां जेको आहे उहो पहिरियों सुवाल कयो वञे छो जो असांजी नाज़रीन खे बि काफ़ी कन्फ्यूजन्स हूंदी आहे मूंखे कन्फ्यूजन्स हूंदी आहे तव्हांखे कन्फ्यूजन्स हूंदियूं आहिनि त असांजा स्कॉलर्स जेके महिमान आहिनि असां उन्हनि सां जेके रुजू बि इन लाइ कंदा आहियूं ताकी असांजी जेके कन्फ्यूजन्स आहिनि
स्पेशली रमज़ान जे महीने में जेके आहिनि दूर थी सघनि, परे थी सघनि। जैसा मैंने स्टार्टिंग में टॉपिक भी यही लिया था कि कुरान मजीद की तिलावत जो है वो बहुत ज़्यादा अहमियत रखती है, तो हमें ये बताइएगा कि कभी कभी ये चीज़ होती है अल्लामा साहब कि हम थक जाते हैं, बहुत थकावट होती है और इस तरह से होती है कि हम तिलावत नहीं कर पाते, फिर हम सोचते हैं क्यों ना वो तिलावत सुन लें, तो मतलब कोई फ़र्क है, डिफरेंस है या उसके अजर में कोई डिफरेंस है? जी बिल्कुल, उसके अजर में जो डिफरेंस आएगा, सुनने में सवाब होगा, लेकिन जो पढ़ने की अल्लाह तबारक व तआला के हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने जो हदीसें बयान की हैं जी। कि एक एक लफ्ज़ के बदले 10 नेकियां मिलती हैं सही, पढ़ने की बदौलत, हाँ। और सुनने में और पढ़ने में सवाब में कमी ज़रूर आएगी। सही। लेकिन बेहतर यही है कि पढ़ लिया जाए। अगर बिलफर्ज थकन हो रही है, जैसा कि आपने कहा, और हो जाती है गर्मी जिस तरह है, सही। मामला थे, अगर सुन भी लेंगे तो अल्लाह ताला सवाब अता फरमाएगा। सही, ज़बरदस्त। और अगर ये पूछूं आपसे कि ज़कात की शराइत क्या होती है, क्योंकि रमज़ान के महीने में ज़कात की शराइत जो है वो मुसलमान होना सबसे पहले, हाँ सही, फिर आकिल होना, हाँ बालिग होना, सही, आज़ाद होना, हाँ फिर माल का निसाब तक पहुंचना, सही, उस माल पर साल गुजरना, फिर वो माल नामी यानी बढ़ने वाला माल होना, सही, माल तिजारत जिसे हम कहते हैं। हाँ हाँ, तो ये चंद शराइत हैं ज़कात की जो होती हैं, आकिल, बालिग, मुसलमान, आज़ाद होना, मालिक निसाब होना, सही। ये तमाम शराइत जो है शामिल है ज़कात। सही सही। और हम ज़कात किस किस को दे सकते हैं, मतलब किस किस पे फ़र्ज़ है जो हम दे सकते हैं? ज़कात फ़र्ज़ है या देना है किसको, या क्या सवाल है? एक तो ये है कि किस किस पर फ़र्ज़ होती है, ज़कात जो है किस किस पर फ़र्ज़ होती है, दूसरी जो है कि हम किसको दे सकते हैं? किसको दे सकते हैं? देखिए, हम नफ़ी कर देते हैं इसमें, भाई, हाँ, बहन, उनको नहीं दे सकते हैं। अच्छा, उनको दे सकते हैं भाई बहन को। फुप्पी, फुप्पा, खाला, खालू, मामी, मानी, सही, सास, ससुर, सही, नंद, भावज, देवर, देवरानी, हाँ। इन तमाम को हम दे सकते हैं। सही, ठीक है ना। ज़कात जो है वो हम हाशमी सैयद जो होते हैं, हाँ। सैयद जो होते हैं ना, इनको हम ज़कात नहीं दे सकते। अच्छा, फिर वो भले अगर वो शरई फ़कीर है, लेकिन हम उनको ज़कात नहीं दे सकते। शरीयत ने मना फरमाया सैयद को ज़कात देने से। इसी तरह काफिर को हम ज़कात नहीं दे सकते, वालिद को, वालदा को, बेटे को, बेटी को, पोता पोती, नवासा नवासी, सही, नाना नानी, दादा दादी, अच्छा, इनको हम ज़कात नहीं दे सकते। इनको भी नहीं दे सकते? नहीं दे सकते शरीयत की तरफ से। अच्छा, जो रिश्ते मैंने पहले बताए अच्छा। उनको हम ज़कात दे सकते हैं, इनको हम ज़कात नहीं दे सकते। अच्छा, अब सही। सैयद की अगर मदद हमने करनी है हाँ, तो हाँ। पाक साफ माल से हम सैयद की मदद कर सकते हैं। ज़कात सैयद को, हाशमी सैयद को हम नहीं दे सकते। अच्छा, सदका भी नहीं दे सकते सबका भी उनको? नहीं दे सकते हम उनको। सही, तो मदद उनकी कैसे की जाए? मदद मतलब उनकी जैसे साफ माल से की जाए। मिसाल के तौर पर अगर कोई मदद करना चाहता है तो अपने सही। दोस्तों में कहे कि अपने पाक पैसों में से, पाक माल में से आप हम कुछ मिला लेते हैं पैसे और सैयद घराने में हम दे देते हैं, तो ये सूरत निकल सकती है सही, सैयद की मदद की। वरना इसके अलावा सैयद को ज़कात देना जो है वो शरन जायज़ नहीं है। सही। अच्छा, ज़कात की बात चल रही है तो मैंने सोचा कि दूसरा सवाल ज़कात पे ही कर लूँ कि अमाल जो ज़कात है वो क्या है, कौन सी सोना, होती है? जी, चांदी, हाँ, और मुल्की करेंसी, गैर मुल्की करेंसी, प्राइस बॉन्ड वगैरह, हाँ। ठीक है, और माल तिजारत, ये वो सही। अमवाल है जिन पर ज़कात होती है, क्योंकि ये बढ़ते हैं। सोना है वो बढ़ता ही है, चांदी है वो भी बढ़ता है, फिर प्राइस बॉन्ड वगैरह हमारे मुल्की करेंसी, गैर मुल्की करेंसी है, माल तिजारत है। 1 लाख का मैंने सामान लिया, मैंने तिजारत की तो मेरा 5 लाख का हो गया। तो जो माल बढ़ोतरी माल नामी कहलाता है, इसको माल नामी कहते हैं। माल नामी उसी को कहते हैं कि जो माल बढ़ता है। तो जो माल बढ़ता है वो ज़कात जो ना अमवाल ज़कात होता है। सोना, चांदी, मुल्की की गैर मुल्की करेंसी हो, प्राइस बॉन्ड हो, या फिर माल तिजारत हो। अच्छा, तो किन अमवाल ज़कात, मतलब ज़कात नहीं है जिनकी, किन अमवाल पर ज़कात नहीं है? हाजत असलिया, अच्छा, जो ज़रूरत ज़िंदगी हमारी मौजूद है, उन पे ज़कात नहीं है। और वो माल जो माल नामी नहीं है, जो माल बढ़ता नहीं है, अच्छा, तो वो माल, उस माल पे ज़कात नहीं है। अब घर की मिसाल के तौर पर मेरा घर है, हाँ। मेरे घर पे ज़कात नहीं है, मेरी गाड़ी है, अच्छा, घर के मतलब जो अंदर घर सामान लिया है। हुआ है वो तो ग्रो भी नहीं करेगा, बढ़ेगा भी नहीं, जी, सही, वही ऐसा ही रहेगा। दूसरा सही, मैंने किराए पे घर लिया हुआ है, हाँ। ठीक है ना, मतलब लेके मैंने किराए पे दिया हुआ है, तो उस पर भी ज़कात नहीं होगी। हाँ, अच्छा। उसका किराया जो आ रहा है, उसकी आमदनी जो आ रही है, वो आमदनी मेरे पास आई और आने के बाद उसकी आमदनी को पूरी वो निसाब को पहुंच गई, फिर उस पर साल गुजर जाए तो फिर तो उस पर ज़कात है। लेकिन ऑलरेडी मैं मकान किराए का है, उससे किराया आ रहा है और मैं अपनी ज़रूरत पूरी कर रहा हूँ, अपने घर में खर्च कर रहा हूँ, तो उस किराए के मकान पर मेरी ज़कात नहीं होगी। इसी तरह कारखाना है मेरा, कारखाना में जो मशीन है, आलात हैं, जो असबाब होते हैं कारोबार के, तिजारत के, उन पर भी ज़कात हमारी नहीं होगी। सही। और निसाब ज़कात क्या है? निसाब मौजूदा एतबार से जो है वो 52.5 जो है ना 7 तोला सोना, सही। खालिस अगर किसी के पास
सोना ही है और कुछ भी नहीं है। हाँ। जब तक 7.5 तोला सोना की मिकदार उसके पास नहीं हो जाता ज़कात नहीं होगी। इसी तरह 52.5 तोला चांदी, सही। या फिर इतना माल जो 52.5 तोला चांदी की जो रकम आजकल में चल रही, तकरीबन 80,000 रुपये तकरीबन चल रही है, इसके निसाब को पहुंच जाए, तो इस सूरत में जो है वो ज़कात जो है ना निसाब बनता है। अगर इतनी रकम मेरे पास मौजूद है और उस पर साल गुजर जाए तो फिर मैं ज़कात देने का, मुझ पर ज़कात यानी फ़र्ज़ हो गई, अब मैं ज़कात देने का हकदार हूँ। अल्लामा आप ही की इजाज़त थे नात रसूल की तरफ चलें। आजिज़ नदीम साहब के बोज़दार ख्याऊं गुजारिश कयां थी तो असांखे नात ॿुधाइनि। मायूस न थी मिठड़ा हू यार जो वेठो आ, मायूस न थी मिठड़ा हू यार जो वेठो आ, मुफ़लिस ऐं ग़रीबन जो महदार जो वेठो आ, मुफ़लिस ऐं ग़रीबन जो महदार जो वेठो आ, मिट मोहड़ो मटे सब व्या, परवाह न कर तिरजी, मिट मोहड़ो मटे सब व्या, परवाह न कर तिरजी, हू नंग निभाई दड़ नग दार जो वेठो आ, हू नंग निभाई दड़ नग दार जो वेठो आ, मायूस न थी मिठड़ा हू यार जो वेठो आ, मुफ़लिस ऐं ग़रीबन जो महदार जो वेठो आ, हीअ रात खुटी वींदी ऐं बाख फुटी पवंदी, हीअ रात खुटी वींदी ऐं बाख फुटी पवंदी, हू नूर विरहाई दड़ अन वार जो वेठो आ, हू नूर विरहाई दड़ अन वार जो वेठो आ, मायूस न थी मिठड़ा हू यार जो वेठो आ, मुफ़लिस ऐं ग़रीबन जो महदार जो वेठो आ, का जाच नहण अंजुम दिलदार ते रख तवकल, का जाच नहण अंजुम दिलदार ते रख तवकल, हू पाण घुराईंदो अन वार जो वेठो आ, मायूस न थी मिठड़ा हू यार जो वेठो आ,
मुफ़लिस ऐं ग़रीबन जो महदार जो वेठो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन्हीं सां गॾु नंढी साई जो टाइम थियो आहे, सो केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी नाज़रीन, अव्हांखे ॿीहर सलाम रमज़ान में भली कार चऊं था। असांखे प्रोग्राम में मुफ्ती सिराज अहमद कासमी साहब जॉइन कयो आहे, अव्हांखे भली कार चऊं था। प्रोग्राम में सवालनि जे सिलसिले जी तरफ़ हलूं था। जी मूं स्टार्टिंग में जेको आहे उहो शुरूआत जेका कई हुई प्रोग्राम जी, उहा क़ुर जी तिलावत सां कई हुई। तव्हां ॿुधायो त हर शइ जो हक़ हूंदो आहे, क़ुर जो असां ते छा हक़ आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुरान पाक तमामु किताबनि जो सरदार आहे। बेशक। ऐं क़ुरान पाक जे पढ़ण सां, हिकु लफ़्ज़ पढ़ण सां 10 नेकियूं मिलनि थियूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक आहे त अलिफ लाम मीम 3 लफ़्ज़ आहिनि, हिकु लफ़्ज़ पढ़ण सां 10 नेकियूं, यानी जेको अलिफ लाम मीम पढ़ंदो उनखे 3 नेकियुनि जो सवाबु अता फ़रमाए थो अल्लाह ताला। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे हीउ शहरुल क़ुरान आहे, क़ुरान करीम हिन महीने में नाज़िल थियो आहे। त जंहिं बि महीने में माण्हू जी का सालगिरह थींदी आहे, पैदाइश थींदी आहे, त उन में हक़ अदा कंदा आहिनि, सालगिरह अदा कंदा आहिनि। त हीउ क़ुरान करीम हिन में नाज़िल थियो आहे, त हिन में असांजो वधि में वधि हक़ हुजणु खपे, छो त अल्लाह जो क़ुरान आहे, त हिन में असां ज़्यादा से ज़्यादा तिलावत कयूं। हिनखे तिलावत त हिन क़ुरान करीम में करणी आहे, लेकिन मां इन सां गॾो गॾु इहो बि चवंदुमि त क़ुरान करीम खे सम्झण जी माण्हू कोशिशि करे। अॼुकल्ह माण्हू घरनि में क़ुरान करीम रखनि था, बसि उते ईअं हिंदोरे वांगुरु बसि रखी था छॾनि, बसि सुबुह जो हथु ॿधी करे क़ुरान खे चुमी ॾेई करे बसि हलिया था वञनि। त इन जो मिसाल मां हिकिड़ो इहो ॾींदुसि, को बादशाह हुजे, कंहिंखे ख़तु मोकिले त बाबा हीउ ख़तु जेको आहे हीउ पढ़, पर हिन ख़त खे पढ़ी करे वरी माण्हुनि ते पहुचा वञी, हिनखे सम्झी करे मुंहिंजो जेको हुकुम आहे पहुचा वञे। उहो माण्हू छा थो करे, ख़ुशबू लॻाए करे उनखे बसि ईअं चुमी करे बसि दिलि सां रखी करे बादशाह जो ख़त आहे ईअं रखी छॾे, त सज़ा जो लाइक़ु हूंदो या न हूंदो? त हीउ अल्लाह जो क़ुरान आहे, हीउ सिर्फ़ु रखण जे लाइ न आहे, या हिनखे चुमी ॾियण जे लाइ न आहे, या कोर्ट में सिर्फ़ु हुनखे कसम खणाइण जे लाइ न आहे, बल्कि हीउ क़ुरान करीम इहो आहे त अल्लाह ताला फरमायो आहे त हिन में सभु कुझु आहे। वला रतबिन वला याबिस, सुकल शइ, आली शइ, हर शइ जो हिन में ज़िक्र आहे। अल्लाह ताला फरमायो आहे त फ़ीह बयानु लिन्नास, हिन में हर माण्हूअ जो बयानु आहे, हिन में माण्हुनि जे लाइ बयानु आहे। त हिनखे सम्झिजे, कोशिशि इहा कजे त ॾींहं जो सुबुह जो माण्हू हिनखे हिकु सिफ़ो या हिकु रुकू पढ़े, पर हिकु रुकू सां गॾो गॾु हुनखे तर्जुमे सां तफ़सीर सां सम्झे। त इन में वधि में वधि असांजे लाइ भलाई आहे। सिर्फ़ु क़ुरान करीम खे पढ़ंदो त इहो बि भलो सवाबु आहे। हिकु लफ़्ज़ पढ़ण सां 10 नेकियूं मिलनि थियूं, त अलिफ लाम मीम पढ़ण सां 30 नेकियूं मिलनि थियूं, पढ़ण सां बि वॾो सवाबु आहे। लेकिन मुंहिंजी इहा इल्तिजा आहे तमामु पाकिस्तानियुनि खे, सिंधियुनि खे, त हिनखे सम्झी करे पढ़नि। सही। अच्छा, को मख़सूस टाइम मुक़ररु हूंदो आहे? मख़सूस टाइम इहो आहे, मक़सूद टाइम जेको बि जेकॾहिं कंहिंखे बि फ़ुर्सत जो टाइम मिले त पढ़े, तहजुद में पढ़े, तरावी में क़ुरान शरीफ़ ॿुधे पढ़े, उन खां पोइ सहरी जे टाइम में क़ुरान शरीफ़ फजर ताईं, यानी मिसाल आज़ान अची वई, निमाज़ पढ़ी छॾी, निमाज़ पढ़ण खां बाद में इशराक़ ताईं माना क़ुरान शरीफ़ पढ़े, त ॾाढो वधि में वधि बहितर सवाबु मिलंदो असांखे। तरावीन जी छा अहमियत आहे? तरावीन जी अहमियत इहा आहे त सुन्नत मुअक्कदा हुनखे चयो थो वञे, हर मर्द ते हर औरत ते तरावीह पढ़णु लाज़मी आहे, जमायत सां पढ़णु। पर जेकॾहिं औरत जेकॾहिं कोशिशि करे माहौल ॾिसे, जेकॾहिं पर्दो आहे, मस्जिदनि में पर्दो आहे, त पोइ माण्हू पर्दे जे हिसाब सां, जीअं अॼुकल्ह लेडीज़ हॉल ठहियलु आहिनि, उते माण्हू तरावी पढ़े वञे, जेकॾहिं न त पोइ घर में ई पढ़े। लेकिन औरत ऐं मर्द ॿिन्हिनि ते लाज़मी आहे त तरावी पढ़े। अॼुकल्ह असांजूं सिंधियूं मायूं या जेके बि पाकिस्तानी ॾिठो थो वञे त उहे तरावियूं नथियूं पढ़नि, सिर्फ़ु मर्द था पढ़नि, मर्द बि कुझु था पढ़नि। त हुकुम इहो आहे त मर्द ऐं औरत ते तरावी लाज़मी आहे। लाज़मी आहे, फ़र्ज़। ठीकु आहे। असांखे इहो बि ॿुधाइजो त असां हिन महीने में स्पेशली, जी तव्हां चयो त हीउ महीनो जेको आहे सरदार महीनो आहे ऐं क़ुरान बि हिन महीने में नाज़िल थियो आहे, त असां हिन महीने में क़ुरान सां पंहिंजो तालुक़ु मज़बूत कीअं करे सघूं था? मज़बूत इहो ईअं कयूं जो हीअ त मूं तव्हांखे जीअं ॿुधायो न त अल्लाह ताला फरमायो आहे त मुंहिंजो क़ुरान आहे। कंहिं को हिन दस्तूर ॾिसो, को दोस्त कंहिंखे
या को वॾो कंहिंखे तोहफ़ो ॾिए त उहो किताब खे केतिरो सांढे करे माण्हू रखंदो रखंदो आहे, आहे। हीअ त बेशक। अलाह ताला आहे, हे वॾो करीम रब आहे जेको मां खां 70 मरतबा वधीक प्यार करे थो। उनजो इहो क़ुर करीम तोहफ़ो मिलियल आहे त असां उन क़ुर खे पढ़ूं। हाणे ॻांढा बि पढ़णु नथो अचे त पोइ माण्हू सिखे। अॼुकल्ह केतिरी टेक्नोलॉजी डिजिटल जो दौरु आहे त माण्हू सिखे, उन खां पोइ जेको आहे सिखियल आहे त पोइ उनखे पढ़े। हे रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे त हिन में ज़्यादा से ज़्यादा कोशिशि करे टाइम कढे क़ुर करीम पढ़े। सही। रोज़े जो फ़िदियो छा आहे? रोज़े जो फ़िदियो फ़िदियो इहो आहे, पहिरीं ॻाल्हि त फ़िदियो कॾहिं केरु ॾींदो? हा, फ़िदियो उहो ॾींदो जेको पोड़ो आहे, सफ़ा पोड़ो, जेको माना रोज़ो रखी नथो सघे, ताक़त नथो रखी सघे, या सफ़ा हिकिड़ी औरत बीमार आहे या मर्द पोड़ो थी वियो आहे, बीमार आहे, ज़ईफ़ थी वियो आहे, त पोइ उहो फ़िदियो ॾींदो। उनजो फ़िदियो केतिरो आहे त सदका फितर जेतिरो उनजो मिक़दारु आहे। सदका फितर अॼुकल्ह रक़म जे हिसाब सां 170 रुपया हले थो, त ओतिरो मतिलबु हिकु रोज़े जो सिर्फ़ु, या त ताम खाराए छॾे 2 किलो 2 किलो 2.5 किलो ग़रीबनि खे खाराए छॾे। जेकॾहिं कणिक नथो खाराए, कंहिंखे रोज़ो नथो खोराए रखाए, त पोइ 170 रुपया कंहिं ग़रीब मिसकीन खे ॾेई छॾे। जेकॾहिं डॉक्टर जी तरफ़ खां मना थियल हुजे, जी काफ़ी अहिड़ा पेशेंट्स हूंदा आहिनि जेके डॉक्टर जी तरफ़ खां मना थियल हूंदी आहे, त पोइ उनजो बि फ़िदियो थिए थो? डॉक्टर ॾिठो वेंदो मुस्लमान या ग़ैर मुस्लमान। मुस्लमान आहे, बाक़ाइदे अहमियत रखे थो, उहो रोज़े जो उनखे अदब आहे, ऐं चवे थो त बाबा जेकॾहिं तूं रोज़ो रखंदे त तूं तकलीफ़ वारो थी वेंदे, या कंहिं औरत जेका प्रेगनेंट आहे उनखे जेकॾहिं चवे थो त जेकॾहिं तूं ॿार रोज़ो रखंदी तकलीफ़ वारी थींदी, ॿार खे तकलीफ़ थींदी, या ॿार खीर पीए थो, त पोइ उन हिसाब सां डॉक्टर चए थो त पोइ ॿार खे तकलीफ़ थिए थी या मरीज़ तकलीफ़ वारो थींदो, त पोइ उनजो कौल मोतबर हूंदो ऐं पोइ रोज़ो छॾे ॾिए थो। सही सही, तमाम बेहतरीन। अल्लामा साहब हमें ये बताइएगा कि हमारे साथ ये होता है कि हमारे रूम्स में ना मुख्तलिफ़ पिक्चर्स लगी हुई होती हैं, जानवरों की लगी हुई हैं, हमारी खुद की लगी हुई होती है, तो क्या उस रूम में नमाज पढ़ सकते हैं? पढ़ना जायज़ है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी, किसी भी जानदार की पिक्चर, अब वो जानदार चाहे इंसान हो या जानवर हो, किसी भी जानदार की वाज़े पिक्चर हो जिस पर शक्ल वाज़े हो रही हो, तो उस सूरत में उस कमरे में नमाज हम पढ़ेंगे तो हमारी नमाज नहीं होगी। क्योंकि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की हदीस मुबारक है, जिस घर में तस्वीर और कुत्ता होता है उधर रहमत के फरिश्ते नहीं आते, उस घर में उस जगह रहमत के फरिश्ते नहीं आते। ये हदीस शरीफ है, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया। और तस्वीर वाली जगह पर नमाज पढ़ने से सख्ती से मना फरमाया कि नमाज सिरे से जानदार की हो। अगर फूलों की हो तो पढ़ सकते, कोई मसला नहीं। फिर सीनरी वगैरह लगी है, कोई हमने बनाया है, तो कोई मसला नहीं इसमें कि जानदार ना हो, जानदार की तस्वीर ना हो नमाज पढ़ने के लिए। दूसरा जो है वो अल्लामा साहब ने जो ये बताया, आपने सवाल किया कि जो डॉक्टर अगर कह दे कि जो है ना वो भाई रोज़ा ना रखे तो फिदिया देगा, तो देखिए डॉक्टर का एक बार अल्लामा साहब ने फरमाया कि डॉक्टर मुसलमान है, फिर वो माहिर तबीब है, वो सिर्फ रोज़ा छोड़ तो सकता है कहने पर, लेकिन फिदिया नहीं देगा। सही। अब जब सेहतमंद हो जाएगा तो फिर वो दोबारा कज़ा करेगा रोज़े की, लेकिन फिदिया नहीं देगा वो। सही। इस सूरत ऐसे औरत है वो फीड कराती है बच्चे को, या जो प्रेग्नेंट है, जब उसे फारिग हो जाएगी तो सेहतमंद होने के बाद वो रोज़ा रखेगी या रखेगा मरीज़, लेकिन फिदिया नहीं देगा। सही, ठीक है। आप ही की इजाज़त से नात की तरफ चलते हैं। मोहम्मद नजम साहब के गुजारिश कहते तो संगे नात बुधाएं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया, कमाल आया। नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया, कमाल आया। जो हिजरे तैबा में याद बन कर ख्याल आया, कमाल आया। नबी तो साइम सभी है आला, है रुतबे सबके अजीमो बाला। नबी तो साइम सभी है आला, है रुतबे सबके
عظیم و بالا، مگر جو آخر میں آمینہ کا وہ لالا یا کمال آیا، مگر جو آخر میں آمینہ کا وہ لالا یا کمال آیا، نبی کا لب پر جو ذکر ہے بے مثال آیا کمال آیا، تیری دعاؤں کی ہی بدولت عذاب رب سے بچے ہوئے ہیں، تیری دعاؤں کی ہی بدولت عذاب رب سے بچے ہوئے ہیں، جو حق میں امت کا تیرے لب پر سوال آیا کمال آیا، جو حق میں امت کا تیرے لب پر سوال آیا کمال آیا، نبی کا لب پر جو ذکر ہے بے مثال آیا کمال آیا، جو ہجر طیبہ میں یاد بن کر خیال آیا کمال آیا، عمر کی جرات پر جاؤں قرباں ہے آج کافر بھی ان سے لرزا، عمر کی جرات پر جاؤں قرباں ہے آج کافر بھی ان سے لرزا، عمر کے آنے سے کفر پر جو زوال آیا کمال آیا، عمر کے آنے سے کفر پر جو زوال آیا کمال آیا، نبی کا لب پر جو ذکر ہے بے مثال آیا کمال آیا، غرور حوروں کا توڑ ڈالا لگا کے ماتھے پہ تل خدا نے، غرور حوروں کا توڑ ڈالا لگا کے ماتھے پہ تل خدا نے، جو کالے رنگ کا غلام تیرا بلال آیا کمال آیا، جو کالے رنگ کا غلام تیرا بلال آیا کمال آیا، نبی کا لب پر جو ذکر ہے بے مثال آیا کمال آیا، جو ہجر طیبہ میں یاد بن کر خیال آیا کمال آیا۔ سبحان اللہ سبحان اللہ، بہت ہی پیاری آواز ہے آپ کی نجم۔ ناظرین انہی سان گڈ اساں ننढड़ी साई जी तरफ़ हलूं था, केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, आवाज़ सभिनी खे भली कार चवां थी। सलाम रमज़ान में असांजी कचारी जो जेको सिलसिलो हो उहो जारी सारी हो। हाणे बि सोचां थी त टाइम अञा आहे त सवाल जी तरफ़ हलूं। असांखे इहो ॿुधाइजो त रोज़े जी जेका छा फ़ज़ीलत आहे, रोज़े जी रमज़ान जे महीने जी छा फ़ज़ीलत आहे?
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रमज़ान जी वॾी फ़ज़ीलत आहे जी ऐं रोज़ा इन में फ़र्ज़ थिया आहिनि, हाँ बिल्कुल क़ुरान इन में नाज़िल थियो आहे। जी रमज़ान मुबारक जी फ़ज़ीलत में मां हिकिड़ी हदीस पेश कंदुसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त रमज़ान जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त क़ुरान करीम तमामु किताबनि जो सरदार बेशक ऐं रमज़ान तमामु महीननि जो सैयदुल अशहुर हिन खे चयो थो वञे, बेशक। यानी तमामु महीननि जो सरदार। अच्छा, फ़ज़ीलत हिन खे कीअं मिली त हिकु त क़ुरान करीम हिन में नाज़िल थियो, ॿियो इहो त हीउ अल्लाह जो महीनो आहे, हीउ मोमिननि जो महीनो आहे। उन खां पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक आहे, पाण करीम फरमायूं त हिन महीने में जेको बि मुंहिंजो उम्मती हिकिड़ो नफ़िल पढ़ंदो, अल्लाह ताला उनखे हिकु फ़र्ज़ जो सवाबु अता फरमाईंदो, ऐं हिकु जेको फ़र्ज़ पढ़ंदो त अल्लाह ताला उनखे 70 फ़र्ज़नि जो सवाबु अता फरमाईंदो। ऐं हिन में हिकिड़ो माण्हू जेको नेकी कंदो आहे उनखे दुगना, हूअं त क़ुरान करीम जो दस्तूर ऐं कानून ऐं उसूल इहो आहे त हिकिड़ी नेकी कंदो अशरो, यानी उनखे 10 नेकियूं मिलंदियूं। पर हिन में जेकॾहिं रमज़ानुल मुकर्रम में हिकिड़ी नेकी कयईं त यानी 10 खां वधीक डबल पैकेज अल्लाह ताला उनखे अता फरमाईंदो। ऐं हिन में ज़्यादा से ज़्यादा नेकियूं कयूं वञनि। ऐं हिन में क़ुरान शरीफ़ लाथो वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम संदरो ॿधंदा जी जीअं को माण्हू तयारु थी हिकिड़ो को कमु कंदो न, इन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान शरीफ़ ईंदो हुयो त पहिरीं त शाबान महीने में तरगीब ॾींदा हुआ त भई हिन में रोज़ा घणा रखो, छो त असांखे तयारी करणी आहे कंहिंजी, रमज़ान जी तयारी करणी आहे। जॾहिं रमज़ानुल मुकर्रम ईंदो हो पाण करीम संदरो ॿधंदा हुआ। हिकु हदीस में आहे त सॼो महीनो इतिकाफ़ में, हिकु हदीस आहे त ॾह जेको आख़िरी अशुर हुन में इतिकाफ़ कंदा हुआ, यानी पाण करीम सल्लम तयारु थी वेंदा हुआ। त उन खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेके ज़ौजात, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ज़ौजात आहिनि, मुतहरात आहिनि, असांजूं माइरियूं आहिनि, उहे बि तयारु थी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾो गॾु नेकियूं कंदा, ज़्यादा इबादत कंदा। त इहो वॾी फ़ज़ीलत आहे त असां सभिनी खे घुरिजे त हिन रमज़ान शरीफ़ जो क़दुरु कयूं ऐं रमज़ान शरीफ़ में ज़्यादा से ज़्यादा नेकियूं कयूं। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जेके तव्हांजी नात ख़्वां जी वॾी महिरबानी जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं असांजी घणे खां घणी कोशिशि इहा ई हूंदी आहे, जीअं अलामा साहब इहो ई फरमायो त तव्हां घणे खां घणियूं हिन महीने में नेकियूं करियो, त असांजी बि पूरी कोशिशि इहा ई हूंदी आहे त तव्हां ताईं सुठियूं ॻाल्हियूं पहुचायूं, सुहिणियूं ॻाल्हियूं पहुचायूं, ताकी तव्हांजो रमज़ान जो जेको महीनो आहे उहो बहितर गुज़री सघे, सुठो गुज़री सघे। ऐं जेकॾहिं प्रोग्राम जी ॻाल्हि करियां त असांजे प्रोग्राम खे बहितरीनु ठाहिण लाइ जे स्पॉन्सर्स जे सहकार आहे उन्हनि जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदी हलां, जंहिंमां पहिरियों नालो आहे कृषि जामे शीरी, जेको 100% जेको आहे प्योर आहे, उनमें ख़ालिस अर्कियात सां ठहियलु आहे, पाणी जो हिकिड़ो फुड़े जी भी मिलावट ना है, प्योर है। इन जे करे इनके नेशनली इंटरनेशनली काफ़ी ज़्यादा अवॉर्ड्स मिलियल आहिनि। ऐं अवॉर्ड्स मूं तव्हांखे बार बार यही ॻाल्हि कंदी आहियां, तॾहिं मिलंदा आहिनि जॾहिं इंसान खे यकीन हूंदो आहे त कृषि जामे शीरी ते यकीन आहे। उहो यकीन छो आहे? छो जो कृषि जामे शीरी खे 265 टेस्ट जे मरहलनि मां गुज़ारियो वेंदो आहे। ऐं इन खां अलावा जेका उनजी शुगर फ्री बॉटल आहे उनखे 276 टेस्ट जे मरहलनि मां गुज़ारियो वेंदो आहे। कृषि जामे शीरी जा 2 फ्लेवर्स आहिनि, हिकिड़ो रेड ऐं 2 फ्लेवर नज़र अची रहिया आहिनि असांजी स्क्रीन जे आॾो। हिकिड़ो इलायची आहे जेके फ़ोटो चऊं था असां सिंधी में। ऐं जेकॾहिं असां कृषि जामे शीरी जो इस्तेमालु करियूं था, सहरी हुजे या इफ़्तारी हुजे, त असांजे लाइ बहितरीनु थी वञे थी सहरी ऐं इफ़्तारी। छो जो कृषि जामे शीरी में 4 हर्ब्स पयल आहिनि, जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ आहिनि। उहे हर्ब्स संदल आहे, गुलाब आहे, अशना आहे, ख़सख़स आहे। उहे जॾहिं असां यूज़ करियूं था, छो जो उनमें कूलिंग क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि। ऐं रमज़ान ही जेको रमज़ान आहे असांजो गर्मियुनि में आयो आहे, या जेको बि रमज़ान असांजो गर्मियुनि में अचे थो, उनमें असां कृषि जामे शीरी जो इस्तेमालु करियूं था त असांजो ॾींहुं ठही वञे थो। तॾहिं त चवंदा आहिनि कृषि जेको आहे उहो रिफ्रेशिंग आहे, लाइट आहे, फ्रेशिंग आहे। बिल्कुलु न, लाइट इन जे लाइ आहे छो जो जॾहिं असां कृषि जामे शीरी पीअंदा आहियूं त असांजो जेको आहे उहो हां ते चढ़ी न आहे बीहंदो, असांखे बार फील न आहे थींदो त असांखे मतिलबु काशे एड़ी खाई छॾी आहे या पी छॾी आहे, त अहिड़ो कुझु बि न आहे फील थींदो। बिल्कुलु लाइट आहे, लाइट रिफ्रेशिंग कृषि जामे शीरी। तॾहिं चवंदा आहिनि कृषि जामे शीरी सभु पीते हैं। उनखां अलावा सब रोज़ो द चिकन स्पेशलिस्ट, तलो अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक, नेस्ले एवरीडे वेरी हेल्दी, तुम में है कुछ खास, पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यम, सूफ़ी दस्तरख़्वां सूफ़ी इत्तमाद के लिए, नेस्ले मिल्क पे क्रीम, हर दिन खुशी से क्वीज़, सिर्फ़ु क्वीज़ ही पिलाया करो। क्वीज़ जेको शरबत आहे उहो बि ॾाढो सुठो आहे, उनजो बि तव्हां इस्तेमालु कंदा करियो। वाइटल टी, वाइटल पियो, ज़िंदगी जियो। ब्रिज पावर बैटरीज, लज्जत ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, इनेक्स हर घर की ज़रूरत, अखुवत किसी आस को टूटने न दे, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जेको तव्हां असां सभु यूज़ कंदा आहियूं ख़ुशबू लाइ। अलखिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे। शारजा कुकिंग ऑयल,
दिल चाहे और क्या शारजा शारजा, टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना, शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज कलर एक्सपर्ट 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, जेकर तव्हां पंहिंजी स्किन जी केयर करणु चाहियो था त 7 हर्बल इस्तेमालु कयो। स्पेशली ईद अचण वारी आहे त असां ॾाढा कॉन्शियस हूंदा आहियूं पंहिंजी स्किन जे लाइ, तंहिंजे करे तव्हां 7 हर्बल यूज़ कंदा, तव्हांजी स्किन जेका आहे उहा फ्रेश रहंदी। हर्बियन समरस एक बोटल बनाए 35 ग्लासेस, हिकिड़ी बोटल जेका आहे उहा 50 ग्लासेस ठाहींदी आहे समरस जी। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। SIUT क्योंकि SIUT अपना है, फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान। इन्हनि सभिनी जा असां थोराईता आहियूं, असांजा जेके महिमान आया आहिनि उन्हनि सभिनी जा थोराईता आहियूं, अव्हां जा ॾिसण वारनि जा असां थोराईता आहियूं। ऐं इन्ही सां गॾु मूंखे प्रह सैयद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।